ये जज्बा, ये गीत, ये मुस्कुराइदड़ चेहरा, ये टहक, ये असांजा खूबसूरत बहादुर दिलेर सावड़ा ऐं ॻाढ़ा नौजवान शागिर्द ई वक़्त जे मुखालिफ़ वहकरनि जे आॾो ॼमी बीठल शागिर्द ही मुसीबतूं पाण खणी ऐं को मुसीबतुनि सां विढ़ी उन जे एवज़ का बि शाबस न घुरंदड़, को मुआफ़ो न घुरंदड़ नौजवान साथी ऐं भेनरूं अॼु जे जज़्बे सां तव्हां ही शागिर्दनि जो कन्वेंशन कयो आहे, जंहिं जज़्बे सां जज़्बे सां ही शागिर्दनि जो कन्वेंशन कयो आहे, पाण पट सट करे हिक ॿिए खां चंदा वठी झोली फंड करे आऊं तव्हांखे उन लाइ का वॾी शाबस नथो ॾेई सघां, का वॾी पज़ीराई त नथो ॾेई सघां, पर आऊं SST के ST के नौजवाननि खे शागिर्दनि खे शेख अयाज़ जूं सिटूं थो अर्पियां। थी मात वसे मैखाने ते के रिंद कड़ो खड़काइनि था, के घाट गहर मां छिरकनि था ऐं जाम झले वाझाइनि था। मूं सुहिणा तुंहिंजी साख खई ऐं लोई तुंहिंजी लाख हई, से कायर ॿिए कंहिं कुड़म मंझां जे प्रीत करे पछताइनि था। का हिरफ न हारे होतन ते ही पंधु न आहे पोठनि जो, था ॾाढा डूंगर ॾेखारिनि जो प्रीत प्यार पाइनि था। ऐं के माण्हू इन माहौल में ख़ौफ़ज़दा ऐं डिॼड़ा के कंध झुकाए कंधीअ ते था पाण छुपाइनि चोए खां, के वाझी सीर वसाइनि था, दरियाह कॾहिं जड़ लाइनि था। इन शीशे घर जा दरवाज़ा नादान अगर ऊठी बि त छा, पत्थर त परे पूरे घर के कुछ चढ़कर हुआ टिड़काइनि था। महक हवा में मेहंदीअ जी हू घोट अचनि था घायल थी, जे लाल लहूअ में लेठड़ जी अॼु रत जी रीत निभाइनि था। के पंहिंजे भव में भुड़कनि था, के काया राती कुड़कनि था, तो चोरे चंग अयाज़ हुते जित ॻाढ़ा गभरू ॻाइनि। SST ये नौजवान तसलसल आहिनि, कंटिन्यूटी आहिनि उन काफ़िले जी जंहिंजो ॿिज, जंहिंजो ॿूटो सवें उन्हनि नौजवाननि हयो। उहे पंध हलिया, जफ़ाकशूं कयूं, उहो ॿूटो पोखियऊं जेको सिंधी शागिर्द तहरीक जो ॿूटो हाणे वधी वण थी वियो आहे। अॼु उन्हनि सभिनी खे यादि करणु खपे, सैफुल्लाह निज़ामाणी, डॉक्टर असलम परवेज़ उमरानी,
डॉक्टर मोहब्बत बुर्रो, डॉक्टर खलील काजी, डॉक्टर शफकत अब्बासी, असाना दोस्त सिराज सियाल, नूर नबी राहुजा, मुमताज भंड, वजीर भंड, सोबत बुर्रा, अयूब शेख, बख्त जवाल, डॉक्टर नजीर शेख, सुलेमान दायरी, अली गुल मेतलो, सवे नाला, जबार बुरगड़ी, अकबर सारेजो, अब्दुर्रहमान लाशारी, कुतुबुद्दीन कीड़ानो, खैर मोहम्मद खासकेली, वली रायमू, डॉक्टर मुनीर बुरगड़ी, खलील बुरगड़ी, सतार टालपुर, दर्जन नाला ऐं डॉक्टर अजीज टालपुर, डॉक्टर गुलजार जुमानी, अनवर नोहानी, उहे सबूरा शागिर्द अॻुवाण जिन उहे ॿिज छटिया ऐं उहे भेनरूं डॉक्टर हुज़ूरा शेख, साजदा शेख, खतीजा कीड़ानो, उहे अॼूं जेके सिंधी शागिर्द तहरीक जे सेंट्रल कमेटी में हूंदियूं हुयूं, उन्हनि सभिनी उन सफ़र जो आगाज़ कयो जो ॿियूं तंज़ीमूं गुम आहिनि, ॿियूं तंज़ीमूं वक़्त सां गॾु वहकरनि में लुड़ी वयूं, पर सिंधी शागिर्द तहरीक अॼु बि कदम जुमाए मैदान ते बीठी आहे। अॼु बि SST मैदान में आहे। इहो पैगाम आहे सिंध जे माण्हुनि खे त जॾहिं तव्हीं बेलोस हूंदा आहियो, जॾहिं सियासत मफ़ादनि लाइ न हूंदी आहे, जॾहिं सियासत ख़िदमत लाइ हूंदी आहे, क़ौमुनि जी तक़दीर तब्दील करण लाइ हूंदी आहे, त पोइ कंटिन्यू कंदी आहे। जॾहिं मफ़ाद ईंदा, जॾहिं कंप्रोमाइज़ ईंदा, जॾहिं पैसा ईंदा, जॾहिं ॿियनि जूं एजेंडाऊं ईंदियूं, त पोइ सियासत बंदि घिटीअ में फासी पवंदी आहे। दोस्तो, हिकिड़े ख़तरनाक दौर मां सिंध जा शागिर्द गुज़रनि पिया। कन्वेंशन आहे, सालगिरह आहे, इलाही सारियूं ॻाल्हियूं करणु चाहियां थो, पर ख़तरा तमामु वॾा। मूंखे नौजवान मिलंदा आहिनि, हींअर अमेरिका हुअसि, शागिर्द मिलंदा आहिनि नौजवान एयरपोर्ट्स ते, दुबई, लंडन, हीथ्रो, JFK, सॼी दुनिया वियो आहियां। 5 ई खंड माण्हू मिलंदा आहिनि, नंढड़नि घिटियुनि में मिलंदा आहिनि, सिंध जे ॻोठनि में, नंढड़नि शहरनि में, बदींदे रस्ते ते, मिठी वेंदे, ठटे वेंदे, दादू ॻोठ में, हींअर नाज़िम जोके जे तॾे ते, जिते वञिजे थो उते माण्हू मिलनि था। पोइ साईं टाइम कीअं था कढो, कीअं था कयो, छा था कयो? माण्हू सम्झनि था आउं शुरू खां ईअं आहियां, शुरू खां आउं गाॾी वाॾी हलाईंदो आहियां, कपिड़ा वपिड़ा साफ़ सुथरा फर्स्ट क्लास, चश्मो वश्मो पियो आहे, वकाल शुरू खां मूंखे का जाइ जमा खां अचे थी। शाइरी साहिब को मूंखे हींअर दिलचस्पी कान्हे, 20-25 साल खां, पर पहिरें दर्जे खां आहे, ईअं आई कोन्हे। आउं हिकिड़ो आम माण्हू, आम शागिर्द, आम ग़रीब घर जो, जंहिंजी माउ मास्तराणी टीचर, पीउ आम वकील, मां आम वकील उस्ताद। आम माना जीअं आम उस्ताद हूंदा आहिनि, पंहिंजो क्लास वठंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि, हका लाल जी रोज़ी कंदा आहिनि, अमा ईअं। ऐं जीअं वकील पंहिंजी आम रोज़ी कंदा आहिनि, केस हलाईंदा आहिनि ईमानदारी सां, बाबा बि बहितरीनु उस्ताद आहे, बहितरीनु वकील, पर आम हिन सेंस में त ग़रीब घरनि जा माण्हू। वेस्पा बाबा वटि, उन खां पहिरीं पंधु, हिकिड़े कमरे जो घर, उन में ॿाहिरि तव्हांजे घरनि में हींअर फ्रिज रखिया आहिनि, घर जे अंगण में हिकिड़ी वॾी पाणी जी भरियल नादी, उन में हीअं ढुंगो विझी कढी पाणी पीअण, मट खे या दिले खे या घड़े खे लेटाए, या मट था ढका ठाहे पाणी कढणु, ईअं नंढपण गुज़रियो आहे। उहो नंढपण तव्हां सभिनी जो आहे, ऐं उहो सभु तब्दील थी सघे। मक़सदु हिन ॻाल्हि जो इहो आहे त को आऊं कंहिं अरबपतीअ खरबपतीअ जो पुटु या धीअ त कोन आहियां जो चइजे त बाबा ही माण्हू ईअं थी सघनि था, असीं ग़रीबनि जा ॿार नथा सघूं। हिकिड़ो मिसकीन घर, सरकारी स्कूल,
10 खां इंटर ताईं आउं सरकारी स्कूल में पढ़ियो आउं के सिटी बीकन हाउस काउंटी कैम्ब्रिज वॾे स्कूल में न आहियां पढ़ियो उन्हनि स्कूल में पढ़ियो आहियां त दरख़्वास्त लिखी बि आहे त विथ ड्यू रिस्पेक्ट आई बेग टू a poor man please grant me full free shift 5 रुपया फी उन मां पोइ 2 रुपया थे उहे दरख़्वास्त फाटल बूट बसुनि में लटकंदो गाड़ी खाते जे SRTC वारे बसुनि में लटकंदो पठान कॉलोनी ऐं डॉक्टर कॉलोनी जे घेटनि ताईं पहुचण मानी आहे कोन्हे चाहे सां मानी खाई माण्हू रवानो मूंखे जेके नंढपण जा वाक़िया यादि आहिनि मुश्किल घड़ियूं हिकिड़ो दफ़ो 5-6 दर्जे में हुअसि बस निकिरी वई ऐं पंधु निकितुसि गाड़ी खाते मां हाँ जो सोचे रहे तव्हीं न कजो इहो तजुर्बो तॾहिं अहिड़ो लॉ एंड ऑर्डर ख़राबु कोन हो हाणे ॿार न करे अहिड़ो 4 चौथे 5 माना घणी उमिरि हूंदी आहे 10 साल पंधु रेडियो पाकिस्तान अॻियां लॻंदो लजपत रोड वञी पोइ पुलिस लाइन आहे हुन में अंदरि घिड़ी वियुसि पोइ पंधु वञी सरफराज़ कॉलोनी जे चौराहे तां निकिरी पठान कॉलोनी पंधु सुबुह में वियुसि तेसीं अम्मा घर सभु परेशान केॾा वियो रक्षा करे होॾा विया गाॾी वाॾी हुई कान मोटरसाइकिल कान हुई रक्षा करे केॾा हलियो वेठो घर वञी पहुतुसि कलाक ॾेढ खां पोइ पहिरीं ॾाढो भरे अम्मा ॿ टे लपाटूं आयूं त वञी कीअं निकिते कीअं पंधु पिया हलियासीं घुमियासीं हिते बसुनि में लटकंदा किताब विकिणंदा ग़रीब हाणे अभरे हाले पिया हलियासीं उन्हनि अभरनि हालनि मां हलंदे बिना कंहिंजे स्पॉन्सरशिप ऐं बिना कंहिंजे करोड़नि जे ऐं लखनि जे मदद जे आऊं अयाज़ लतीफ़ अली जो जेको हिकिड़ी ग़रीब मास्तराणी ऐं ग़रीब वकील जो पुटु आहियां सो आउं BA आहियां LLB आहियां LLM में मुंहिंजी सॼे सिंध में फर्स्ट पोजीशन आहे BE सिविल इंजीनियरिंग आहियां मास्टर्स इन रूरल डेवलपमेंट आहियां ऐं ग्रेजुएशन मुंहिंजी एनवायरमेंट में थियल आहे यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया वैंकूवर मां कैनेडा लीड पाकिस्तान में त सिंध जा नौजवानों ऐं SSC जा शागिर्दो अभरे हाले सॼी सिंध मुक़ाबला कया असां कया ॿियनि माण्हुनि कया ॿिया मूंखां पढ़ाईंदा ॿिया के PhD हूंदा अभरनि हालनि सां अभरनि असांजी छोकिरियूं घरनि जूं भेनरूं अभरनि हालनि में निकिरी वयूं पढ़ी मास्टर्स PhDs त मिसकीन ऐं ग़रीबनि जा ॿार इहो सोचींदड़ को शॉर्टकट हुजे त पोइ अॻियां निकिरी सघे थो न शॉर्टकट आहे बेपनाह महिनत शॉर्टकट आहे मुस्तक़िल मिज़ाजी ॼमी बीहण कंहिं शइ जे पोयां ॼमी बीहण माना हाणे सोचो असीं त जॾहिं 9th 10th में हुआसीं न हींअर 9th 10th जा ॿार पिया ॾिसूं वैलेंटाइन डे जूं मुबारकूं पिया ॾियनि SMS पिया कनि 9th 10th फर्स्ट ईयर इंटर छोकिरियूं छोकिरा जानी ॿिया ख़बरूं फर्स्ट क्लास कपिड़ा मौज चिमकनि पिया सॼो ॾींहुं छोकिरो फर्स्ट ईयर विया ऊंधी शर्ट पियो करे असांखे ख़बर ई कान हुई असीं मूंखे मुंहिंजे क्लास फेलो मैट्रिक में छोकिरी चयो हाणे सोचो असांजी को एजुकेशन मैट्रिक में मुंहिंजी क्लास फेलो हिकिड़ी छोकिरी चयो रश लॻी पई गाॾो डबल ॾिजो परियो असांजो अकुल ॾिसो वरी तव्हां जेके 9th 10th जे हाणे ॿारनि जो अकुल ॾिसो चई मूंखे डबल रोटी कबाब मछली दो पैसा वठ मुझे तो नौकर है असांजे अकुल जी लेवल इहा हुई हींअर छोकिरे छोकिरी पाण छोकिरा परेशान कनि तो कोई आणे लिया फिजिक्स के ट्यूशन ते वेंदोसि जंहिं घिटी मां लॻंदो हुउसि डॉक्टर कॉलोनी जी गुल मोहम्मद भट्टी साहब फिजिक्स जो उस्ताद हो उन वटि पढ़णु वेंदोसि हिकिड़ी घिटी मां मूंसां गॾु ॿियो उर्दू स्पीकिंग छोकिरो दोस्त मुंहिंजो शहज़ाद उहो बि लॻंदो हो गॾु वेंदासीं हिकिड़ो त लॻियासीं हिकिड़ी छोकिरी सॾु करे इधर असांखे डपु थियो हले छा थी चए कीअं थी चए हालांकि उमिरि तक़रीबन 15-16 साल 14 साल 15 साल या 16 साल इधर ॾकंदे ॾकंदे हीअं लॻिया हिकिड़ो पनो ॾिनो ॿी छोकिरी बि हुन ॿियो पनो ॾिनो पनो खणी खोलियोसीं ॾकंदा ॾकंदा अलाए छा आहे हुन में हिकिड़ी दिलि ठही वई दिलि में हिकिड़ो तीर टुटियो पियो
मूंखे नालो यादि आहे, रात कान्हे ख़बर तंहिं करे वीचारी लाइ कोन थींदी कुझु, लिखियो पियो दिल शबाना नाज़ तीर अयास। हाणे असीं फिजिक्स जे ट्यूशन में लॻा पिया, वो छोकिरी पई दिल शबाना नाज़ लिखे, उन खिचीअ मां लंघण छॾे वरी ॿिए खिचीअ मां लंघण शुरू थी विया। अकुल जी लेवल हींअर पंहिंजी सॼी प्रायोरिटी छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी आहे, इश्क थे इश्क थे इश्क थे, मोटरसाइकिल मिले, कढ़ाई खां, दावत खां, कपिड़ा भला पायां, सुठनि कपिड़नि पाइण, सुठनि कढ़ाइनि खाइण, सुठनि मोबाइल फोननि, लय सां मैरिज ते माण्हू कामयाबु कोन थींदो। मैरिज माना जुनून। नेटफ्लिक्स से हिकिड़ी सीरीज़ अथव पाड़ेसरी मुल्क जी, कोटा फैक्ट्री, यूट्यूब ते लिखंदव ॾिसो वञी, पढ़ाइयूं कीअं थींदियूं आहिनि, एस्पायरेंट्स वेब सीरीज़ वञी ॾिसो, पढ़ाईअ जा मुक़ाबला कीअं थींदा आहिनि, माण्हू पढ़ंदो कीअं आहे, जदोजहद कीअं कंदो आहे। मूं पंहिंजी ज़िंदगी में हमेशह चैलेंजिस क़बूल कया। कल्ह हिकिड़े दोस्त लिखियो, डॉक्टर मुनीर भुरगड़ी राति आज सुबुह जो मूंखे बर्थडे विश कई अथसि, पुराणो साथी आहे असांजो, लिखियो अथसि त आयाज़ लतीफ़ सां के इख़्तिलाफ़ थी सघनि था, किन ॻाल्हियुनि सां इतफ़ाक़ थी सघे थो, पर हिकिड़ी ॻाल्हि असां सां गॾु वाड़े सियासत में कोन्हे दोस्त, अगरि हू पंहिंजो कमु थो करे पियो चैरिटी जो ऐं सोशल सर्विस जो, लिखियो अथसि ॿियूं सभु ॻाल्हियूं अयाज़ लतीफ़ पली जो कंहिंजी बि डिक्टेशन कोन्हे। आऊं पंहिंजे लाइ एज़ाज़ इहो थो सम्झां त आऊं ऐं मुंहिंजी पार्टी क़ौमी अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी, असांजा साथी जेको फ़ैसिलो दुरुस्त सम्झंदा उहो कंदा, उहो ग़लति थी सघे थो, पर ॿियो को असांखे चवे त हीअं कर, लेटर अचे, चिठी अचे, को ब्रीफ केस अचे, को फोन अचे, को दबाव अचे, का हकल अचे, का धमकी अचे, उन धमकीअ जे साम्हूं असांजो आम्हूं थिए। मूंखे ड्राइविंग जो शौक़ु थियो, ड्राइविंग जो सिखां, तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, तव्हां जल्दी जल्दी परेशान थी वेंदा आहियो। अॼुकल्ह जो नौजवान ही कोन थियो, दाख़िला कोन थी, MTS इन से फेल थिया, ठहियो बसि हाणे अल्लाह कोर्ट कैबिन था हलायूं, फलाणो कमु कोन थियो, पास कोन थिया, हाणे बसि शादी बाबा चयो सौट सां शादी कर, हाणे शादी करे बाबा जा 2 एकड़ 2 जरेबन संभालियो था, थोरो अचंब कयूं, फेल थिया, बसि भईया। मूं ड्राइविंग सिखी, हिकिड़ो ॾींहुं मैदान ते सिखी, हथ वारी गाॾी करोना 79 जो मॉडल या 71 अलाए हिकिड़ो पुराणो मॉडल हो, हिकिड़े ॾींहुं मैदान ते सिखी, उते एतमादी वरी मूं तमामु घणी वधियल हुई, अञा बि वधियल आहे, उन ज़माने में सदा वधियल हुई, उते एतमादी ॿाराईंदी आहे, ओवर स्मार्टनेस, ओवर कॉन्फिडेंट थी वेंदो। खणी निकितुसि मैदान ते चकर ॾेई, हुन चयो जंहिं सेखारी पे मूंखे 10-15 ॾींहं मैदान ते हलाई, मूं चयो अची त वई मैदान ते हलाए, फर्स्ट क्लास थी वियो। गाॾी खणी मुंहिंजो स्कूपियो पुटु ग़ुलाम मुस्तफ़ा, उन जे ॿिनि ॿियनि खे ॿोले ॾिनो, ॿियनि खे विहारे, हाणे जामशोर जा घुमण ॿियो ॾींहुं पहिरें ॾींहुं गाॾी सिखी खणी वियुसि, जामशोर मां पहुचुसि, मूंखे ख़बर ई कान पई त पोयां केरु हारन पियो वॼाए, पोयां को साइड पियो घुरे, सोड़ो रस्तो, आउं हलाईंदो वियुसि गाॾी, ॿियो वञा पोयां हारन पिया अचनि, वठ वठा पई थिए, मूंखे ख़बर ई न हुई। पोयां को माण्हू को LMC मां जामशोरे मां एम्बुलेंस में लाश खणी पिया आयो, उन्हनि खे गस कोन पियो मिलियो, हिकिड़ो उन्हनि माण्हू गुज़ारे वियो, अॻियां गाॾी केॾी महिल हीअं पई वञे, केॾी महिल हीअं पई वञे, नओं सिखियो, पोयां हारन ॾिठी, अॻियां ओचितो किथां गस पुलिस गाॾी फेराए ॾिनी गार, मूं बि ॾिनीमांसि गार, त हुन छा कयो, गाॾी बीहारे 4-5 खे पोयां अॻियां वेठो हिकिड़ो, पोयां जेका सुज़ुकी बंदि हुई हुन में 4-5 ॿिया डेड बॉडी था वेठा, उहे सभु लथा हेॾियूं खणी अंदरां पांडा ऐं रातूं खणी आया असां ॾांहुं। हाणे जो आया त मूं गाॾी खणी कढी, त हाणे 6-7 ॼणा मारे विझंदा। गाॾी जो कढियमि त पहिरीं हिकिड़ी गाॾी खे आयमि, पोइ 2 खे आयमि, जेके गाॾियूं अॻियां बीठियूं, पोइ 3 खे, पोइ 4 खे, पोइ 5 खे, पोइ 6 गाॾियुनि खे सिधो धके, एक्सीडेंट डज़
पोइ निकितुसि पोइ गाॾी पोयां छा हू आहे पतो एम्बुलेंस वारो पर बहरहाल पोइ वरी विच में हिकिड़ो नाको हो हुते हमज़े खान पली जो नाको हो भिटाई नगर थाणे वटि उते हिकिड़ो पुराणो साथी हूंदो नांगो चवंदा यूसुफ उहो यूसुफ सोलंकी उन विच में पई ॾंड वंड ॾेई पोइ उन्हनि खे गाॾियूं हाणे घरां मूंखे ख़बर पई कि बाबा हाणे ड्राइविंग पूरी मूं ॿिए ॾींहुं सुबुह जो 8 बजे चयो अॼु वरी ड्राइविंग कयां वरी ॿिए ॾींहुं 8 बजे खणी वरी गाॾी शुरू ऐं उन 8 बजे जेको उहो ॿियो ॾींहुं गाॾी खणी शुरू थियुसि उनखे अॼु 30 35 या 25 साल है वो वरी ज़िंदगी में एक्सीडेंट न आहे अखबारों में टीवी पे होता है सिलसिला वहीं से शुरू जहाँ से मुनक़ता हुआ था तो सिलसिला उतना ही शुरू हथ कौन करना ही कौन आओ वो कमीशन पास के इरिगेशन में हम एसटीओ असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर बंद ते रहियल बंद ते न को लाइट बंद लांडी सदवी बंद ते रहंदो हलो हिकिड़ो कमरो आहे सवड़ पई आहे बंद आप किलाणी जा ॾींहं बंद ते ड्यूटी करणी आहे बंद ते दरिया चढ़े पियो बंद टुटी वेंदो कुदरतुल्लाह शहाब जो हिकिड़ो खुलो किताब शहाबनामा पोइ मूंसां गॾु हूंदो जेॾीमहिल बेज़ार थिया सुबुह जो कम ई कोन्हे बसि बंद ते वेठो आहे छोलियूं पियूं लॻनि माण्हू वेठो आहे हलो न लाइट न का शइ न टीवी वीवी त हुई कोन कुझु कोन मोबाइल कोन आहे हाणे किताब जो पढ़ां तो रोज़ छा कंदो सुबुह जो मुंहिंजो हूंदो ड्राइवर याकूब ऐं ॿियो चौकीदार हूंदो इरिगेशन जो अजब खान उहे चांहि ठाहींदा उथंदो ऐं उथी किताब कढी पढ़णु शुरू कंदो जीअं उथियुसि त टैंक हूंदी लोह जी पुराणी टैंकूं कोन हूंदियूं लोह जूं ईअं जिस्त जूं उन में हीअं हथु विझी हीअं किताब ॾिठल ई कोन हथु विझी हीअं किताब यकदमि हथु पोयां कया हीअं जो खोलियमि त अंदरि कारो नाग वेठो कोबरा किंग कोबरा हीअं लोह किथां ई झुकियलो फिसलो उन माण्हू भिड़ी वियो बसि सेकेंड अॻियां न कढां तो कोबरा साहब महिरबानी थिया वरी हुनखे मारियोसीं कोबरा खे वरी हू माण्हू पठाण चौकीदार है याकूब चयईं इहो नाग जेको मरी वियो आहे पूरो आहे मुंहिंजो छो इन जे अखियुनि में तव्हांजो फोटो अची वियो फिल्मूं जाम ॾिसंदा अॻियां छा हाणे नागण तव्हांजो पीछो कनि मारण लाइ ॾिठा हिकिड़ो दफ़ो नंढे हूंदे ॿुॾी वियुसि पाणी में सो बसि ॿुॾी कमु थियो पूरो मुंहिंजो भाउ हैदर गुज़ारे वियो आहे उन टुॿी हणी मूंखे वारनि जा जॾहिं कढी वियो न त उन ॾींहुं कमु पूरो तीअं ज़िंदगी में कई लम्हा अचनि था जॾहिं माण्हू सम्झे थो कमु पूरो आहे तव्हांजी ज़िंदगी में ईंदा हूंदा एक्सीडेंट करे बिजली जो शॉक लॻंदो हूंदो उन खां पोइ वरी ॿिए ॾींहुं इक़बाल जे लफ़्ज़नि में अलामा इक़बाल जहां में मर्द मोमिन सूरत खुर्शीद जीते इधर डूबे उधर उभरे उधर डूबे उधर चंड ऐं सिज ॾिसंदा आहियो न हिकिड़े पासे उभरंदा आहिनि ॿिए पासे लही वेंदा आहिनि वरी हिकिड़े पासे उभरंदा आहिनि ॿिए पासे लही वेंदा आहिनि माण्हू ईअं हुअणु खपे हितां हुनखे कुचले दॿाए तबाह करे बर्बाद करे चिपे सम्झनि त हाणे कमु पूरो थियो कुचले ॾियोसीं माण्हू ॿियो ख़लास लाला माल ख़लास माण्हू वरी ॿेड़ी वरी वरी मुड़ी ॾिसंदा माण्हू वरी उभरी माण्हू वरी ग्रेटनेस डज़ नॉट कंसिस्ट इन नेवर फॉलिंग अज़मत हिन में न आहे त कॾहिं बि न किरिजे ग्रेटनेस डज़ नॉट कंसिस्ट इन नेवर फॉलिंग इट कंसिस्ट एवरी टाइम यू फॉल यू स्टैंड It consists in rising every time you fall. अज़मत हिन में आहे त जॾहिं बि किरिजे वरी उथी खड़ो धक लॻो वरी उथी बीहो धक लॻो वरी उथी बीहो सियासत में मूंसां ई 2008 या को 2009 जो इब्तिदाई ॾींहुं 8 जा मोट साईं आलम शाह ऐं हकीम आलिपुर पलियो साहब बीमार है हलण जहिड़ो मूवमेंट करण जहिड़ो कोन्हे ॿियनि साथियुनि में कैपेबिलिटी कान्हे किन में कैपेबिलिटी आहे त उन्हनि सां के इश्यूज़ आहिनि जिन सां कैपेबिलिटी न आहे उन्हनि सां इशू बि कोन्हनि पर उनमें सलाहियत कान्हे तव्हां पार्टी जा सदर थियो ऐं कंटेस्ट कयो ऐं वकालत में उन वक़्तु वकील ज़बरदस्त उन वक़्तु मुंहिंजी 2008-9 में मुंहिंजी माहवार आमदनी उन वक़्तु
जॾहिं हैदराबाद जा वकील 15-20-25 हज़ार आम वकील वठंदा तॾहिं आउं उन वक़्तु महीने में 3-4-5 लख रुपया कमाईंदुसि। मुंहिंजा क्लाइंट सतार सरेवाल, अनवर हालेपुरा, बहादुर डायरी, मोहम्मद खान जुड़ेजा, एसपी के खिलाफ केस, डीसन के खिलाफ DIG, इनकम टैक्स कमिश्नर, माण्हू अलाए छा कहिड़ा कहिड़ा केस हूंदा। मूंखे मुंहिंजो आउं सियासत खे टाइम कोन ॾेई सघंदुसि, आउं वकालत खे फुल टाइम थो ॾियां। जो पलीअ साहब चयो मूं जान छॾाइण लाइ त इहा शर्त ॿुधाईंदो न कोर्ट खणी ईंदा। मूं चयोमांसि त आउं महीने में 2 ॾींहं ॾींदुसि पार्टी जे कम लाइ, 28 ॾींहं वकालत खे ॾींदुसि। पलीअ साहब चयो न ईअं कीअं ॾींदो, महीने में 2 ॾींहं, हफ़्ते में 2 ॾींहं। मुझे हफ्ते में बहुत मुश्किल है, वकालत महीने में। साईं आलम शाह हकीम हाले फोटो उन्होंने पलीअ साहब खे चयो अयाज़ जो मिज़ाज तव्हांखे ख़बर कान्हे, तव्हीं 2 ॾींहंनि ते हा करे छॾियो, हिनखे कम में शुरू कियो त पोइ 30 ॾींहं लॻो पियो। हणी मूंखे हाणे शुरू थी अचण शर्त कुझु पहिरीं शर्त रखी त लॉन्ग मार्च शुरू कयूं ऐं मरकज़ी कमेटी जो पहिरियों इजलास सखर में कयूं। सदर थियण खां पोइ पहिरियों इजलास सेंट्रल कमेटी जो पहिरियों दफ़ो पार्टी की तारीख़ में सखर में, पोइ शिकारपुर, सखर ऐं शिकारपुर जिते सेंट्रल कमेटी इजलास ठही कोन, पोइ लॉन्ग मार्च 10 ॾींहं अॻु में सदर थियो आहे। सेप्टेंबर में 28 सेप्टेंबर, 8 अक्टूबर 2009 खां 46 ॾींहंनि जी लॉन्ग मार्च बंद। कंदकोट खां कराची उन 46 ॾींहंनि में तक़रीबन के 28-29 ॾींहं आउं पंधु हलियो आहियां। विच विच में वरी केसनि लाइ ईंदुसि, पंधु सियासत शुरू कईसीं। चयोसीं बाबा ॿियूं सभु तंज़ीमूं उन्हनि खां असीं फलाणनि कमनि में अॻियां आहियूं, पर असां क़ौमी अवामी तहरीक कॾहिं सिंध में जेन्युइन इशूज़ ते हड़ताल जी काल कान ॾिनी आहे। 2010 में पहिरियों दफ़ो चश्मा ते नेपरा के पावर प्लांट के खिलाफ कौमी अवामी तहरीक, उन वक्त नालो अवामी तहरीक हुअसि, कौमी अवामी तहरीक चश्मा खिलाफ हड़ताल की काल ॾिनी ऐं 2010 में पार्टी की 40-50 साल तारीख़ में पहिरियों दफ़ो सॼी सिंध पार्टी बंद करे छॾी। कचमोड़ खां कराची ताईं हड़ताल चैलेंज, नई ॻाल्हि, नओं चैलेंज। 2007 में वियुसि लंडन, नवाज शरीफ APC कई पलीअ साहब सां गॾु। नवाज शरीफ, अमीन फ़हीम, असफंदियार, काली हुसैन, राज वेठा। मूं सोचियो ॻाल्हियूं कहिड़ी पिया कनि, पलीअ साहब खां कोन पुछनि। ऐं वरी केॾी महिल एडवेंचरिज़म कंदो आहियां, रिस्क खणंदो आहियां। जीअं हड़ताल ॻाल्हाइणो पलीअ साहब कयो, पलीअ साहब ॻाल्हाए चुको, तकरीरूं थी वयूं। हाणे कोई चार्टर अचे, मूं माइक खणी वठी, काली हुसैन अहमद साहब अलाए इमरान खान वेठो, सभु माइक वठी मूं चयो आप सब जब मुतफ़िक़ हैं कि मुशर्रफ की बी टीम दहशतगर्द तंजीम है तो आप सब ऐलान करें कि आप जितनी पार्टीज APC में मौजूद हैं आज के बाद इस दहशतगर्द ग्रुप MQM से कभी इताअत नहीं करेंगे। नवाज शरीफ माइक वठी थी, बेहतरीन तजवीज़ है और बिल्कुल आज सब ऐलान करते हैं आज के बाद इताअत नहीं। लेकिन नई सियासी सफर जो आगाज़ थी सॼे पाकिस्तान में आइसोलेट करे छॾियो। 22 मई ते जॾहिं गोलियूं हलियूं तॾहिं मूंखे सभिनी साथी नची घेरो कयो। हाणे त उथो हितां उथो, ही बनानो मज़रो अदी शहरबानो हुई, ही दोस्त हुआ सभु, हिननि सभिनी चयो काम थियो न हलो हाँ अच्छा आया साहब माराईंदो। हाणे उथो पान मंडी खां निकितासीं, गोलियूं पियूं हलनि, हाणे वेठा आहियूं, गोलियूं हली चुकियूं आहिनि, हाणे वेही रहियासीं चौक ते। चयोसीं बाबा अॼु तव्हां कोन चवंदा फिरंदासीं, हाँ अॼु पंध जेॾो हलणो आहे ईअं कोन कंदासीं थका थिए 15-20 ॼणा गाॾियूं खणी भॼी वञूं ॾिया, ईअं कोन कबो त 2 थका थियनि या भाउ जो टायर भरे या तो पुलिस जूं 5-7 गाॾियूं हुजनि त वठिजो गाॾी खे खणी स्पीड ॾियूं त सभु हमरा गुम, जोगी न कंहिंजा मिट भॼी जान छॾाई न बीठा रहिया, इलाही सारा भेजी पिया, गोलियूं हलंदियूं रहियूं, वेठा गोलियूं हल, माण्हू बाथरूम में तिरकी मरी ईंदो न। तव्हां मां कंहिंखे पकाए पाण मां थी सघे थो 70 साल थियो जो पेर रखूं पट ते करे साबुण वारी हारे वियो हुजे खिची वियो, हमरा छा मथो वञी वाश बेसन या कमोट में हमरा पूरो बसि ठहियो।
ये तो मरी सके तो मोटरसाइकिल में के अधी जो अल्लाह ताला गया तुझे डेजारे कौन दो पर ओज तो के अधी जो जे रहो कोई टायर में लाला माल खलास मरी तो मानो ये सके तो चंदा जे अगर मानो की किस्मत खराब है तो उठते तो क्या करनी मिलो है उठते वेठल मानो के तो रहते एक ओज तो ये बात तो ये बच सके तो को एड़ा कम छोड़ के जाने जैने मानो के इत्मीनान मिले ज़मीर मुतमैन हो जे मानो के फर्स्ट क्लास ॿियो चैलेंज है 2018 में वेठो जा और तो मुझे तलब हुसैन फोन कयो साहब मुझे जी पलियो साहब तलब ज़बरदस्त मानो बेहतरीन साहब कि पलियो साहब आज कोई बोलने को तैयार नहीं है मैंने 50-100 फोन मिलाए एक मौजू पे बात करेंगे मुझे बोलने जैसा होगा कितनी बोलने जैसा नहीं है मुझे समझिएगा मुझे बोलने जैसा नहीं है तो मैं भी नहीं करूंगा क्यों नहीं आपके बोलने जैसा है मगर आप नहीं करें तो आपकी मर्जी है जो खैरियत कि 5 मिनट में आपको फोन करता हूँ आप चेक कर लें जो क्या हुआ कि जस्टिस साकिब निसार सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने कुछ अल्फाज कहे हैं उस पर कोई पाकिस्तान में बोलने को तैयार नहीं है आप बोलेंगे जो क्या कहा कि उन्होंने कहा है कि जो कालाबाग डैम की मुखालफत करेगा उस पर गद्दारी का मुकदमा दर्ज कर सकते हैं वो जो वैसे मैं वकील हूँ और कॉन्स्टिट्यूशनल लॉयर हूँ और वो सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस उसूलन मुझे कुछ नहीं बोलना चाहिए कि चले कोई खैर गलत जो खैर है कोई बात नहीं मुझे नहीं भी मेरी बात सुन ले मगर कॉन्स्टिट्यूशनल वकील के साथ मैं सिंध का बेटा भी हूँ कौमी अवामी तहरीक का सदर भी हूँ तो मैं ज़रूर बोलूँ सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस वो चाहे तो जेको ॻाल्हाईंदो उन ते गद्दारी जो केस थींदो को भी माण्हू उन ते ॻाल्हाइण लाइ तैयार कोन्हे अयाज़ लतीफ़ अली जे चयो त चीफ जस्टिस साहब आपको ये इख्तियार नहीं है कि सिंध के लोगों को गद्दार करार दें हम वजूद के खिलाफ लड़े हैं हम जुल्म है वो क्यों हलाए पर ये हौसला इनमें मुझो किरदार आए यह गाल समझण खपे कि लोग सुठो गवैयो फनकार के ॻाल्हाए गयो पर कोई आवाज़ ही न हुजे इहो बरकत फ़कीर खे ख़बर हूंदी वो अधी जगह शर्म आई आहे असांजी त केॾो बि वॾो गवैयो उस्ताद लॻाए आहिनि जो फनकार में पाण हाल कोन्हे सॼो ॾींहुं वेठो साज़ सेखारे करे कुझु कोन थींदो छा थींदो आवाज़ ही कोन्हे ठहियो बसि पर वरी केॾो बि सुठो माण्हू हुजे हुनखे माहौल सुठो न मिले दोस्त माइट उस्ताद तॾहिं बि कुझु कोन करे सघे त ॿई शयूं लाज़िम मलज़ूम आहिनि त इहे जेके कम मूं कया इन्हनि कमनि जे पोयां मुंहिंजा मॉडल स्कूल जा पहिरें खां काइजी खां इंटर जा उस्ताद हुआ सिंध जा अदीब शाइर शाह लतीफ़ ऐं शेख अयाज़ जा पैगाम हुआ मुंहिंजा दोस्त हुआ पार्टी जा सीनियर अॻवान हुआ ऐं ॿ माण्हू हुआ रसूल बख्श फली जो ऐं ॿी जी भरी न पढ़ो उन्हनि माण्हुनि इहे तव्हीं जेके माइट तव्हीं पंहिंजे ॿारनि खे उहे हौसला ॾेई सघो था त उथी खड़ा थियनि ॿार कमज़ोर तॾहिं थींदा आहिनि जॾहिं माइट उनखे कमज़ोर कंदा आहिनि पढ़ाई चकर में न पओ न वञे जुलूस में न वञे मुज़ाहिरे में न वञे तुंहिंजो छा वञे घर वेठो हुजे मामा छोकिरी हिते ॿ टे अदियूं वेठियूं आहिनि न उन्हनि अदियुनि मां हिकिड़ी भेण जी हिकिड़ी धीउ आहे 4-5 धीअूं आहिनि हेठि वेठी हुन लाइ किथे वेठी हूंदी आहे ॿाहिरि वई ॻाल्हि खे मुंझाया थो मतिलबु सम्झी वञो त हिकिड़ी अधी खे 4-5 धीअूं आहिनि उन मां हिकिड़ी धीअ सॼो ॾींहुं हुनखे फ़ोन वेठी कंदी आहे हेॾा बि न वञिजांइ हेॾा छो वई बाबा हेॾा छो वियो बाबा मुज़ाहिरे में छो वियो अधी सॼो ॾींहुं उहा ख़ौफ़ में ॾके पई पर हुन ॿियूं धीअूं ॿिया पुट हिमत सां बीठा आहिनि
तो हर घर में ढकाने भिजाने वाला माण्हू हूंदा, खौफज़दा करण वाला, बुज़दिल करण वाला, मात करे वेही रहण वाला, हिम्मत सां बीह रहे, चैलेंज क़बूल करे बीह रहे। सिंध हींअर वॾनि ख़तरनि में अथव। शागिर्दो SST जा नौजवानों, तव्हांजे ख़िलाफ़ वॾी साज़िश है। ये जो MD कैट जो एग्ज़ाम है, मेडिकल एंड डेंटल कॉलेज एडमिशन टेस्ट, उनमें MD कैट जे एग्ज़ाम में मार्कुनि ऐं फार्मूला उहे रखिया विया आहिनि त सिंध जा शागिर्द पुठिते पहले लाइक़नि जा शागिर्द हुननि जूं दाख़िलाऊं न थियनि। लॉ एडमिशन टेस्ट मयार एतिरो मथे जो सिंध जा शागिर्द पास न थियनि। NTS ऐं इंजीनियरिंग जूं टेस्टूं, ही उस्तादनि जूं भर्तियूं, दुनिया में 33 सैकड़ो 40 सैकड़ो ते माण्हू भर्ती थींदा आहिनि। मनपसंद माण्हू हार्ड एरिया, सॉफ्ट एरिया, अहिड़ा फार्मूला, वो वैक्सीनेटर धिका था ॾियनि, रोज़ एहतिजाज था कनि, उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिलनि, उस्तादनि खे कोन थियूं मिलनि, पैरामेडिकल स्टाफ खे कोन थियूं मिलनि, नौकरियूं खसिजी वयूं। जेके 15-16 हज़ार तव्हांजा माण्हू सुई गैस में, IB में, स्टेट लाइफ में, ॿियनि डिपार्टमेंट्स में उन्हनि कढी छॾियूं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन साज़िश करे, प्लान करे बंदि करायूं। सिंध जे शागिर्दनि जे लाइ यूनिवर्सिटी फीयूं वधाए छॾियूं। हॉस्टल आहिनि कोन। सॼे सिंध में कशमोर खां कराची ताईं सिंधी शागिर्दनि खां इल्मु खसण जी साज़िश पई थी। स्कूल तबाह आहिनि। कल्ह चयो वियो आहे त 5000 स्कूल बंदि था कयूं। हाणे मुंहिंजो तमामु हिकिड़ो सादो सुवालु आहे, सादो। आउं चवां थो त जेके स्कूल रिकॉर्ड में कूड़ा आहिनि से बिल्कुलु बंदि थियणु खपनि, पर उहे उन इलाइक़े में थियणु खपनि जंहिं इलाइक़े में को ॿियो स्कूल फ़ाल आहे। मिसाल तौर शाहपुर चाकर जेके ॻोठ में, गौसपुर जे भरिसां के ॻोठ में, शहदाद कोट ऐं वाराए जे भरिसां के ॻोठ में स्कूल आई कोन। हिकिड़ो स्कूल कूड़ो कागज़नि में आहे, उहो बि बंदि करे ॾींदो त उते स्कूल आई कोन्हे। त उहो जेको कूड़ो स्कूल ॾेखारियल आहे उनखे फ़ाल छो कोन था कयो? उन कूड़े स्कूल खे उन ॻोठ में फ़ाल कयो बजाए बंदि करण जे, ताकि जंहिं ॻोठ में हिकिड़ो स्कूल ॿियो हले पियो ऐं ॿियो कूड़ो स्कूल खुलियल आहे, उन कूड़े स्कूल खे बिल्कुलु बंदि कयो। जंहिं ॻोठ में या जंहिं तहलके या UC में हिकिड़ो स्कूल आहे उहो हले पियो गवर्नमेंट, ॿियो स्कूल कूड़ो ॾेखारियल आहे, उनखे बंदि करे छॾियो। हाँ, ऐं उहो शिफ्ट थी सघे थो, उहो ॿिए पासे भरिसां जंहिं ॻोठ में न आहे उनखे, बाक़ी जंहिं ॻोठ में स्कूल आई कोन्हे उते हिकिड़ो कूड़ो स्कूल आहे, उन कूड़े, उहो कूड़ो स्कूल ज़्यादती आहे, उहो जिन खोलियो उनजे ख़िलाफ़ तहक़ीक़ात थियणु खपे, पर उन कूड़े स्कूल खे सचो स्कूल बनायो। उन में मौजूदु उस्तादनि खे जेके पघार था खणनि उन्हनि खे पाबंद कयो त उहे क्लास वठनि। बाक़ी सिंध में अॻु में भीग लॻी पई आहे। पाण इहो चऊं त बाबा रेलूं सभु 2 नंबर थी वियूं आहिनि, तंहिंजे करे रेलूं बंदि था कयूं। पाणी गटरनि वारो थो अचे, तंहिंजे करे हाणे फ़ैसिलो था कयूं त नसीराबाद, झुमपीर, गढ़ी, यासीन जो पाणी बंदि था कयूं। पाणी अचे थो गटरनि वारो, तंहिंजे करे नली बंदि था कयूं। हाणे पाण खूह घोटियो, पाणी कढो, छाकाणि कूड़ो आहे पाणी। ॻाल्हि त सही आहे, पाणी लाॻे पोइ इहो पाणी भले वञे, गटर बंदि हुजनि, पोइ पाण खूह था वञी पाणी वेठा भरियूं मटकनि, छाकाणि त पाणी कूड़ो आहे। बाबा बिजली अचे वञे थी, लोड शेडिंग आहे, तंहिंजे करे मुर्गो बिजली कढी था कयूं। ईअं कमु थोरी आहे, कूड़ी शइ खे दुरुस्त कयो। ही MD कैट ऐं ही जेके शागिर्दनि सां ज़्यादतियूं आहिनि, उन ते तव्हांजी हुकूमत छो कोन थी ॻाल्हाए? सिंध हुकूमत छो नथी ॻाल्हाए? सिंध हुकूमत आदमशुमारी ते छो नथी ॻाल्हाए? इमरान ख़ान जेका महांगाई जो अज़ाब कयो आहे सॼे पाकिस्तान लाइ, पेट्रोल महांगो, दवाऊं महांगियूं, हर शइ महांगी, जीअं जंजाल थी वियो आहे, माण्हू टांगे में पिया हलनि। नओं पाकिस्तान थो ठहे। हिकिड़ो लतीफ़ो पढ़ियमि त कंहिं भित ते लिखियो पियो कंहिं अख़बार में, पुराना मोबाइल दे दो नया ले लो। हमारा मोटरसाइकिल खड़ी ॾिठी, मोबाइल पुराणो आहे, एड्रेस ॻोल्ही थो वञी पहुतो, उते 2 छोकिरा वेठा, इस जगह की एड्रेस मिली है, पुराना मोबाइल दे दो और नया ले लो। क्या है पुराना मोबाइल? क्या मैं कहता हूँ पूरे छोरो ॾेखारे कि ये मैंने ले लिया, आप जाके नया लो। तो बस लिखे तो वियो आहे न, पुराना दे दो और नया ले लो, नओं वञी वठ, पुराणो तव्हां ॾेई वञ। त अॻियो नओं पाकिस्तान में, पुराणे पाकिस्तान में सोचणो चरी कीअं वीरा वेर वध,
अगे खां तबाही बर्बादी ऐं मथां सिंध हुकूमत सिंध जे कंहिं इशू ते इंडिकेट ते सिंध हुकूमत आदमशुमारी पाणी वसीला रोज़गार कंहिं ते ॻाल्हाइण तयारी कोन्हे। ॻाल्हाइनि था अॻियां करप्शन जो फाइल पियो आहे नेब वटि, बोलती बंदि, पुछो नेब जो फाइल। ज़मीनूं ॾेई छॾियूं, जज़ीरा ॾेई छॾियूं, पहाड़ ॾेई छॾियूं। सिंध जा माण्हू चवंदा इहा कीअं बि न पा कीअं बि छा हिकिड़ो भाड़े भाउ खां खट ख़ाली कई आहे। कीअं बि चपड़ सभु ॾींदा अचनि, फलाणे इदारे खे, फलाणे फोरम खे, फलाणी शइ खे, फलाणे जबल उन्हनि खे ॾेई छॾियूं, जिप्सम ॾेई छॾियूं, मार्बल ॾेई छॾियूं, पाणी ॾेई छॾियूं, रोज़गार ॾेई छॾियूं, वसीला ॾेई छॾियूं, पहिरियां जा ॻोठ ॾेई छॾियूं, सभु चपड़ ॾेई छॾियूं। ऐं हू हुननि खे ख़बर आहे त हुनजी वीकनेस आहे। हू तव्हीं सम्झो था, तव्हांखे शायदि ग़लतफ़हमी आहे, तव्हांखे ॿुधायां, तव्हीं सिंध जा के सादा माण्हू सम्झो था त वफ़ाक़ या मुख़्तलिफ़ इदारा या अदालतूं या पार्लियामेंट ॾाढा के आरा आहिनि पीपल्स पार्टी में, ॾाढा के आरा आहिनि, हू ॾाढा ख़ुशि अथव। कुझु न अहिड़ा लाजवाब माण्हू, अहिड़ा जे अहिड़ो धाड़ेल को ॾुखियो थींदो जे 2 नंबर चौकीदार रखियल हुजे। धाड़ेल त ख़ुशि थींदो त फलाणी जाइ जे पहिरें ते ठॻ चौकीदार आहे, उनखे वॾो करे ॾींदुसि, चौकीदार जी सुबह जो सवड़ पाए ऐं फुरे हले वेंदुसि। हू त ख़ुशि आहिनि, हू चवंदा अञा 50 साल इहे वेठा हुजनि त जीअं लुटींदा रहनि ऐं असीं हिननि खे अखि ॾेखारे हिननि जे ज़रिए वसीला लुटींदा रहूं। ही तव्हांजा तर्जुमान ऐं तव्हांजा प्रोटेक्टर ऐं तव्हांजा चौकीदार कोन्हनि, ही हुननि सां मिली तव्हांखे लुटाइनि था, ही हुननि सां मिली तव्हांजा वसीला खाराइनि था। तंहिंजे करे उन्हनि सां विढ़ण सां ज़रूरी आहे, उन्हनि सां गॾु हिननि सां विढ़ियो वञे। धाड़ेल जे मुक़ाबले में ज़रूरी आहे त पहिरीं चौकीदार खे पागल आणी उनखे तब्दील करणु वञे। तंहिंजे करे सिंध वासियो ही ॾिसो था, अॼु हिकिड़ी न्याणी हसीना सहतो अॼु हुन सां रेप थियो, 4 माण्हू अॼु वो नाज़िम जो पियो, हुनजी घरवारी मां वियोसांसि खट जे वाॼण में, ईस में नंढड़ो कपिड़ो बदलो, हुन में ॿार पियो लुॾियो बीमार, ग़रीब मिस्किन माण्हू थी रही माई। भले ये केरु PhD स्कॉलर या शीरीन जोखियो का अवार्ड वठी आई आहे अक़वाम मुतहदा का अफ्रीका जे झंगनि में शींहनि जो शिकार कंदी आहे, का जबल हिमालय ते चढ़ंदी आहे शीरीन जोखियो। माई जिंदो का एथलीट आहे, ओलंपिक तमगो वठी आई आहे, बार्सिलोना ओलंपिक मां या टोक्यो या मैक्सिको ओलंपिक केरु माई जिंदो हिकिड़ी जे माई वेठियो। इन्हनि वीचारनि खां वधीक सादी, इन्हनि खां वधीक उमिरि में वॾी, इन्हनि खां वधीक ही पढ़ियल लिखियल थियूं, हू अनपढ़। उहा माई जिंदो विढ़े थी, शीरीन जोखियो विढ़े थी, नाज़िम वारो भाउ मैदान ते बीठो आहे अफ़ज़ल, कुरतुल ऐन बुलेजी जा भाउर ऐं मिट माइट बीठा आहिनि, महमूना सुमरो हुन जा घर भातियूं ऐं औरतूं बीठियूं आहिनि, फहमीदा सियाल जे घर जूं औरतूं ऐं मर्द बीठा आहिनि। त तव्हीं सभु ऐं सिंध जा घरनि में वेठल माण्हू छो नथा विढ़ी सघो? नथा विढ़ी सघो या विढ़ी सघो था? पक न विढ़ी सघो था सभु? अचो तव्हीं हाँ हाँ पक ज़बरदस्त। त जीअं विढ़बो कोन जे न विढ़ंदा, शीरीन जोखियो न पुछिया, अफ़ज़ल जोखियो मां छा कयां, तव्हीं हिकिड़ो ॾींहुं पोस्ट रोका, ॿिए ॾींहुं गुम, ॻाल्हि ख़तमु। त ही जागीरदारी ऐं सरदारी सिंध लाइ हिकिड़ो वॾो अज़ाब आहे। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक अॼु ऐलान थी करे त क़ौमी अवामी तहरीक 29 नवंबर खां 5 दिसंबर ताईं सॼो हफ़्तो सिंध में सरदारी निज़ाम ऐं जागीरदारी ख़िलाफ़ जिदोजहद, मुज़ाहरा, एहतजाज, धरना ऐं रैली कंदी। दोस्तों मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, पर आउं तव्हां सभिनी मां इहा उमेद थो रखां त तव्हीं जिन माण्हुनि खे पाण साराहियूं था, रसूल बख्श पलीजो, फाज़िल राहू, हैदर बख्श जतोई, GM सैयद, इब्राहिम जोयो, शेख अयाज़,
उहे माण्हू जिन महिनतूं कयूं, जिन पंहिंजनि समूरियुनि सियासी सफ़रनि में जदोजहदुनि में कई ग़लतियुनि जे बावजूदु शानदार वॾा कम कया, पाण सभिनी खां वॾा कम, उन्हनि माण्हुनि जे नक्शे कदम ते हलंदो डॉक्टर नबी बख्श बलोच, शमसुल उलमा अलामा उमर बिन दाऊद कोटो, शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग, वॾा माण्हू ऐं पंहिंजे पार्टी जा वॾा माण्हू ग़ज़ाल बतूल सिद्दीकी, आशिक़ जुड़ेजो, नवाज़ कंदराणी, कबीर बुलेजी, सादी गफ़ार, रशीद भट्टी, रसूल बख्श ॾेठो, अली सोढो, दोस्त अली कटवड़, वॾा माण्हू ज़फ़र लाड़, पर जेके साथी पाण खां मोकिलाए विया आहिनि ऐं अज़ीम साथी असांजो जेको हर वक़्तु यादि ऐं कंहिं छेत जी चुभे थो, जॾहिं का कोताही का ग़लती का शइ रहियल नज़र थी अचे तॾहिं उहो यादि थो अचे मोहम्मद अशरफ लाखो ऐं चैलेंजिस अचनि, भाड़ो कोन्हे, दाख़िला कोन मिली आहे, संगावती टुटी वई, संगावती रोज़ टुटणु खपनि, ऐं चवनि तव्हां सभिनी जूं संगावती टुटी वञनि, जंहिंजियूं शादियूं थियल आहिनि तुंहिंजियूं न, जंहिंजियूं मंगड़ियूं थियल आहिनि सभिनी जूं। हिकिड़ो दोस्त कल्ह पंहिंजी शादी जी 25वीं सालगिरह मल्हायो आहे, केॾा वियो हिते वेठो हींअर गिरियो, हा असांजो दोस्त दर्शन सचदेव 25वीं सालगिरह आहे, सिल्वर जुबली आहे, अॼु वरी असांजी वरी शादी थी अचे 25 साल जी साॻी घरवारी, साॻियो घरवारो, पर 25 सालनि खे मल्हाइण ते अॼु वरी रस्मूं कंदासीं। त जिन जूं शादियूं आहिनि उन जूं बरक़रार आहिनि, मुंहिंजी दुआ आहे जंहिंजूं मंगड़ियूं थियनि सभु टुटी वञनि, सभु टुटनि त वञी ॿिए खे चमत्कार लॻो के पढ़ाइयूं कयो, के यूनिवर्सिटियूं वञो, के डिग्रियूं वठो, के ड्राइविंगूं सिखो, के कंप्यूटर सिखो, पोइ इल्मु हासिल कयो, मंगड़ी जी करे आऊं घटिजे बाबा, इल्मु आहे, पढ़ाई आहे, डिग्री आहे, को MBBS का B, का MBA, का LLB, को डॉक्टर ऑफ ज्यूरिस, को IT की PhD, मास्टर्स ऐं MPhil, त ज़िंदगी पई आहे, CSS कयो, कमीशन वठो, आर्मी में, नेवी में, एयरफोर्स में जज थियो, स्कॉलरशिप वठो, ब्रिटिश काउंसिल, USAID, ASAID, कैनेडियन सीडा, स्कॉलरशिप ॻोल्हियो, ॿाहिरि निकिरो, दुनिया खे पंहिंजो, दुनिया खे ईअं बनाए छॾियो जीअं तव्हीं गंबत मां ख़ैरपुर जाओ, दुनिया ईअं वञो, दुबई मलेशिया फलाणो जहिड़ो माण्हू निकिरी कंबर शदाब कोट खां निकिरी लाड़काणे वञे, दुनिया ईअं बने। ऐं इन्हनि में रस्तनि में रुकावटूं आहिनि, ऐं रुकावटनि में आख़िर में भला हिन खां वॾी रुकावटूं कोन्हे न तव्हांखे ॿुधायां, रुकावट इहा हूंदी ऐं पोइ हौसलो बि हूंदो, इहो तव्हांखे ॿुधाए तव्हांखे इजाज़त थो वठां। ऐं जॾहिं थकिजी पवंदो आहियां पोइ पढ़ंदो आहियां या ॿुधंदो आहियां या ॾिसंदो आहियां, पोइ चवंदो आहियां वञ असीं त मौज में, गाड़ी लॻी पई आहे, पखो हले पियो मथां, कहिड़ी बि लाइट वञे थी, पखो हले थो न, लाइट वाइट हुई कोन, मानिया वग़ैरह आहिनि, दाल ई सही, पूरियूं सही, मानी त आहे, लाइट वञे थी अचे थी, मोबाइल आहे, फोन करे सघूं था। अॻे त वञ माण्हू जे हलियो लाड़काणे में आपो सिधे सी टपाल में वञे या घोड़े ते चढ़ी ॿुधाइण वञेसि या पंधु वञेसि, माण्हू त पंधु अच करणु ईंदा। तंहिंजे करे हीअ सुठो दोहराईंदो आहियां, तव्हां मां कंहिंजी ज़िंदगी में हिन खां वॾो चैलेंज त कोन्हे न, हीअ सुठो ॿुधो ऐं सोचो त माण्हू विढ़ंदो ऐं लड़ंदो रहंदो, हलंदे होत पुन वॾे ऐं पेरे पंध कंदियासीं, ससुया छोकिरियूं मायूं अदियूं भावरो, हलंदे होत पुन वॾे ऐं पेरे पंध कंदियासीं, जे पेरनि पंध छॾियो त गोॾनि सी घिसकंदियासीं, जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल भर चुड़ंदियासीं, जे चेल चुरण छॾियो त सीने भर सुणंदियासीं, जे सीने सुरण छॾियो त ॿाहुनि भर घुरंदियासीं। वञे पई ही उज़वो वियो त ही उज़वो, ही उज़वो वियो, ही रस्तो वियो, ही एडमिशन वई त हू रस्तो वियो त हू, तुम जो बदले हो तो अपना भी यही तौर सही, तू नहीं और सही, और नहीं और सही।
जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल भर चुरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने भर सुरंदियास, जे सीने सुरण छॾियो त ॿाहुनि सां पुरंदियास, जे ॿाहुनि पुरण छॾियो त हथनि सां हलंदियास, जे हथनि हलण छॾियो त सिसीअ सां सरंदियास, जे सिसीअ सुरण छॾियो त चोटीअ सां चुरंदियास, जे चोटीअ चुरण छॾियो त अखियुनि सी ईंदियास, मिली त मिलंदियास, न त कोई कान